में हड़ताल के थरडी मोहब्बत थाने जी हद गोठ बोथरू में माइटन था 1 महीनो अग कत्ल थियल नौजवान आशिक अली जे पी शमन डहर भाव माशूक डहर सोट ज़मीर डहर एहतजाज करे दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आहियूं त 8 सेप्टेम्बर ते घिटी मां नामालूम माण्हू लंघण तां रोकण ते सोटन गुलाम हुसैन डहर अयाज डहर गुलामुल्ला डहर न्याज डहर ब अणजातल घर में घिड़ी कुहाड़नि जा वार करे नौजवान आशिक अली पुट शमन डहर के कत्ल करे फरार थी विया। अड़े वाक़े कत्ल जो केस थरडी मोहब्बत थाने ते 4 सुञातल ब नामालूम जवाबदारन ते फोती जे पी शमन डहर जी फरियाद ते दाख़िल कयो वियो। पुलिस महीनो गुज़रण बावजूद जवाबदार गिरफ्तार न कया आहिनि। जवाबदार धुर केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जवाबदार धुर ॻोठ मां लॾे वञण ऐं कूड़े केसनि में फासाइण जूं धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। हुननि सेशन जज दादू IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू शबीर अहमद सेठार खां मुतालबो कयो आहे त जानो माल जो तहफ़ुज़ ॾेई जवाबदार गिरफ्तार करे इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची